अहम ख़बर शेयर कंदासीं। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि में नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो वक़्तु हिन वक़्तु ख़त्म थी चुको आहे। मुख़्तलिफ़ तकनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे ऐं वोटनि जी ॻणप जो अमल हिन वक़्तु शुरू थी चुको आहे। नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो वक़्तु सुबुह 8 वॻे खां शुरू थी वियो ऐं शाम जो 5 वॻे ताईं उहो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। हिन वक़्तु वोटनि जी ॻणप जो अमल शुरू थी चुको आहे। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि में नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे। मुख़्तलिफ़ तकनि में पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो। वोटनि जी ॻणप जो अमल हिन वक़्तु शुरू थी चुको आहे। नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो वक़्तु सुबुह 8 वॻे खां शुरू थी शाम जो 5 वॻे ताईं ख़त्म थी वियो आहे। नाज़रीन, ख़बर शामिल कयूं पिया। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि में नंढी चूंड जे लाइ पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। वोटनि जी ॻणप जो अमल हिन वक़्तु शुरू कयो वियो आहे। चूंड जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं, सुबुह 8 वॻे खां चूंड अमल शुरू थियो, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहियो। हिन वक़्तु वोटनि जी ॻणप जो अमल शुरू थी चुको आहे।